तमामु थोरनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे, छो तबक़ाती समाज में तमामु थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके कब्ज़ो करे वेही रहंदा आहिनि सभिनी शयुनि ते। ऐं जेकर जेसि ताईं सुठो निज़ाम नथो ठहे, छो त असीं माण्हू ॿियो सभु कुझु कॾहिं तमामु घणो तरक़ी करे विया आहियूं, पर असुलु तरक़ी इहा आहे त असां हिकिड़ो अहिड़ो निज़ाम ठाहियूं, हिन समाज खे हिन दुनिया खे अहिड़ो निज़ाम ॾियूं जंहिंमें माण्हू आज़ादी सां जेको आहे माण्हू साह खणी सघे, माण्हू पंहिंजो अख़्तियार हुजे, माण्हू जो माण्हू आज़ादु हुजे, पंहिंजी मर्ज़ी सां पोरियो करे सघे, पंहिंजी मर्ज़ी सां घुमी सघे, पंहिंजी मर्ज़ी सां खाई सघे, खिली सघे माण्हू। त असीं ॾिसूं था त माण्हू जेको आहे ॾींहों ॾींहुं परेशान आहे। अमीर जेको माण्हू आहे जेको ग़लति तरीक़ा इस्तेमालु करे थो जेको आहे दौलत मिलण जा उहो ॾींहों ॾींहुं जेको आहे लखपति करोड़पति पदमपति थींदो वञे, ऐं ग़रीब माण्हू ॼण त ग़ुलाम थी वियो आहे, उनजी ॼण ज़िंदगी जो मक़सदु ई उहो पोरियो करणु आहे, मज़ूरी करणु आहे, पोरियो करणु आहे, ग़ुलामी करणी आहे, ऐं खाइणो जेको आहे उहो वॾनि माण्हुनि खे आहे। मजमूई तौर ते जेका मुल्क जी सूरत ॾिसूं था त असांजो जेको मुल्क आहे, असांजा जेका माण्हू आहे, असांजो जेको समाज आहे उहो ॼण सख़्ते में ॼण त उन गुज़ारियो आहे, भंजदा में गुज़ारियो आहे, परेशानियुनि में गुज़ारियो आहे, ऐं धरणा जुलूस जलसा, ऐं न त जेको आहे सो स्टेट सॻारी थी सघी आहे, न हुकूमतूं खे को सुठो निज़ाम असांखे ॾेई सघियूं आहिनि। सो किरदारनि जो चवणु आहे त माण्हू तरक़ी त तमामु घणी कई आहे, पर उहा जेका तरक़ी जेका आहे उहा माण्हू खे कमु कोन आई आहे। माण्हू जे लाइ सुख, माण्हू जे लाइ सलामती पैदा न करे